ज़ाहिर ज़िम्मेवार उहे आहिनि जेका हिन वक़्त ताईं मुल्क खे लुटियो आहे, खाधो आहे, पीतो आहे, जंहिंजी जाइदाद ॿाहिरि मुल्क में आहिनि। हालांकि उनखे टको ई कोन हो, के चोरी कंदा पाण, के कुली थी रही आहे, नवाज़ शरीफ़ कुली थी पैसा वरिता आहिनि। हाणे उहे माण्हू जो खरबापती थी आहे न, त ज़ाहिर उन मुल्क जा पैसा खया आहिनि न। उन सां गॾोगॾु कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके उन्हनि सां गॾु इहो मुल्क खे तबाह बर्बादु कयो अथनि, लुटे करे विया आहिनि। उन सां गॾु उनजा जेका हुकुमरान आहिनि, गॾु सेक्रेटरी वग़ैरह, उहे बि साॻे वक़्त में हिसा उन्हनि, मिसाल 50 उन खाधो आहे त 75 सेक्रेटरी वग़ैरह हेठि कमूरा खाई आहिनि। उन सभिनि को जेसि ताईं इहतिसाब न थींदो ओसि ताईं को कामयाबी न थींदी। इहो KPK पंजाब में जेके थियो इहो त को ख़ासि उनजो मतिलबु कोन्ह थींदो, फ़ाइदो कोन्ह थींदो, न वरी कंहिंखे ई फ़ाइदो कोन्ह थींदो। अलबत्ता अञा बि इमरान ख़ान खे फ़ाइदो थी सघे थो, छो त उन खे हिन महिल अक्सरियत सां आहे उहो खटे वेंदो, ॿई सूबा अक्सरियत सां, वाज़े अक्सरियत सां खटे वेंदो। पर जेके मुख़ालिफ़ आहिनि 11 जमात, उन्हनि खे त फ़ाइदो कोन्ह पवंदो, उन्हनि खे त नुक़सानु पवंदो। बहितर इहो आहे त सॼी इलेक्शन हिकु दफ़ो करे न, हिकिड़ो ख़र्चो पहिरियां करे न, वरी ख़र्चो ॿियो करे। अॻे मुल्क डिफॉल्टर आहे, पाण ख़र्चा करे 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 उन लखे अरबे रुपया ख़र्चा करे मुल्क खे तबाह कयो अथनि, ऐं उनखे को फ़ाइदो त कोई किथे ई कोन अथनि। फैक्ट्री वैक्ट्रियूं जेके सभु बंदि थी वञनि, आमदनी सब्जी बंदि आहे, बाक़ी जेको ख़र्च जेको आहे उहो हले पियो। उहो अर्ज़ु आहे त हिन महिल त या त हुकूमत फुल फ्लेज मिली वञे अहिड़े माण्हू खे जेको मुल्क सां वफ़ादार हुजे ऐं दिलेर बि हुजे ऐं उहो कमु करे बि सही। बाक़ी जे न त ॿी सूरत में फ़ौज में जेकॾहिं इहो मौलवी साहब त कुझु कोन्ह करे सघंदो जेको आहे वेठो आहे हिन महिल, उनखे त ॾिसी हर को वेठो आहे, कुझु कोन्ह कंदो। या फ़ौज में कोई अहिड़ो माण्हू अचे जेको मार्शल लॉ लाइ करे उन खे पोइ हर को तस्लीम कंदो आहे, हर कंहिंखे ॾंडा मारे करे सिधो कंदो आहे, हर कंहिं को पैसा वसूल करे सघंदो आहे। उन जे लाइ मां सम्झा उहो वधीक बहितरु आहे बनिस्बत ॿी काई हिन जे सेवा। मां त पहिरियां ई अर्ज़ु करे वियुमि त पाकिस्तान जा असां जेका ॿाहिरि रखी वेठा आहिनि उहे छड़ो हिन सियासतदाननि जा न आहिनि, उन में हर महकमे जा आहिनि, जेके बि महकमा आहिनि पाकिस्तान में हर महकमे जा आहिनि, उहे समूरा आंदा वञनि, कंहिं सां रू रियात न थिए। जेके बि आहिनि इदारा, हर इदारे मुंहिंजो खे सख़्ती सां वापसि आंदा वञनि, ऐं इहो लॉ पास कयो वञे जंहिंजी ॿाहिरि का जाइदाद हुजे उनखे सियासत में यानी उनखे इजाज़त बि न हुजे त उहो सियासत में किथे वोट UC में बि न बीह सघे। इन खां सवाइ ॿियो को हल कोन थो नज़र अचे। जेको जंहिंजी ॿाहिरि जाइदाद आहे उन जे या पुट जे या ज़ाल जे नाले ते उन्हनि खे कॾहिं बि इजाज़त न मिले त तव्हां ॿाहिरि जाइदाद रखो ऐं हिते अची तव्हां पंहिंजो सियासत करो, हिते लुटे फुरे खणी वञो उहे। तंहिं करे मां सम्झां बहितरु इहो आहे त उन ते सख़्ती कई वञे, जंहिंजी जाइदाद ॿाहिरि आहिनि उन्हनि खे सियासत खां आउट कयो वञे। फ़ौज में मूंखे कोन थो लॻे फ़िलहालु इन मौलवी साहिब में त हाफ़िज़ में जेकॾहिं को ॿियो आयो त पोइ किरदारु त असल ॻाल्हि आहे, फ़ौज जेकॾहिं सही तरीक़े सां कमु करे त उहो सभु को बहितरु करे सघंदी आहे, छो त फ़ौज जे अॻो कोई कोन ईंदो। ऐं फ़ौज बि उहा हुजे जेकी उहो पाण एहतिसाब फ़ौज खां ई शुरू करे, हर इदारे खां उहो एहतिसाब थिए, पोइ त हर को जे एहतिसाब खे तस्लीम बि कंदो, हर को ख़ुशि बि थींदो। पर जे हिकिड़ा सका हिकिड़ा मटराया कयूं त पोइ त मां सम्झां थो त को बि इंसानु तस्लीम न कंदो, हर को वावेला कंदो, धाड़ धाड़ कंदो। मां नथो सम्झां मूंखे का पार्टी वठंदी, छो त हिंदुनि जा पुजारी आहिनि सभई, ऐं मूंखे जेको आहे त काई पार्टी कोन वठंदी, मां आज़ादु ई विढ़ंदुमि।